अस्सलामुअलैकुम मां तव्हांजो ख़ादिम मीर संजर ख़ान। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु वीडियो साइंस जी जेका जनरल नॉलेज मुताबिक़ आहे। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। दोस्तों तव्हांखे अर्ज़ु त असांजी चैनल जी सपोर्ट या सब्सक्राइब न कई त सो इल्मी हब खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों पहिरों सुवालु आहे साइंस तजर्बनि मुशाहिदनि ज़रिए हासिलु कयल इल्म खे साइंस चइबो आहे। तजर्बनि मुशाहिदनि ज़रिए हासिलु कयल इल्म खे साइंस चइबो आहे। वरी ॿियो नंबर जेका आहे सभिनी जानदारनि जी बनावत जो बुनियादी एको सेल आहे। सभिनी जानदारनि जी बनावत जो जेको ही बॉडी ठहियलु आहे न, इन जी बनावत जो जेको एको आहे उहा सेल आहे। उन खां पोइ टियों नंबर सुवालु पाण पढ़ंदासीं त हिन धरतीअ ते सभई जानदार हिकु वॾी दुनिया ठाहीनि था, उनखे एनिमल किंगडम चइबो आहे। हिन धरतीअ ते सभई जानदार हिकु वॾी दुनिया ठाहीनि था, उनखे एनिमल किंगडम चइबो आहे। जेका ही साह वारा जेके बि शयूं आहिनि, इन में इंसान खां वठी जीत जड़ा जानवर जेके बि जानदार सभई अची विया। इहो माना हिकिड़ो एनिमल किंगडम मतिलबु हिकिड़ी दुनिया ठही थी। उन खां पोइ पाण चोथों नंबर सुवाल ॾे हलंदासीं त चोथों नंबर सुवाल पढ़ंदासीं उहे जानवर जिन खे पुठीअ वारो करंघो थिए थो, उन्हनि खे वर्टेब्रेट चइबो आहे। जेको ही पुठीअ वारो करंघो आहे उनखे बैकबोन बि चवंदा आहिनि। त इन खे जिन जानवरनि खे इहो पुठीअ वारो करंघो आहे वर्टेब्रेट उनखे चइबो आहे। मिसाल तौरु उहे जानवर जेके आहिनि मेंहिं ॿिली कुतो शींहं वग़ैरह, इन्हनि खे पुठीअ वारो माना करंघो आहे। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं पंजो नंबर सुवालु। पंजो नंबर सुवालु आहे उहे जानवर जिन खे पुठीअ वारो करंघो न थिए, उन्हनि खे इनवर्टेब्रेट चइबो आहे। इनवर्टेब्रेट चइबो आहे जंहिंखे मतिलबु पुठीअ वारो करंघो न हुजे। मिसाल कीड़ा वग़ैरह थियनि था जेके नंढड़ा जीत। वरी उन खां पोइ पाण पढ़ंदासीं छहों नंबर सुवालु। छहों नंबर सुवालु आहे दुनिया में मच्छियुनि जा क़िस्म 30,000 खां बि वधीक आहिनि। दुनिया में मच्छियुनि जा क़िस्म 30,000 खां बि वधीक आहिनि। सतों नंबर सुवालु पाण पढ़ंदासीं त दुनिया में पखियुनि जा क़िस्म 9,000 खां बि वधीक आहिनि। पखियुनि जा क़िस्म 9,000 खां बि वधीक आहिनि। बाक़ी 8 नंबर सुवालु हाणे पाण पढ़ंदासीं त दुनिया में जीतनि जा क़िस्म 8 लख खां बि वधीक आहिनि। जीतनि जा क़िस्म। दोस्तों ही पंहिंजो वीडियो अॼु पुॼाणी ते पहुतो। 8 नंबर सुवालु ताईं आहे त दुनिया में जीतनि जा क़िस्म 8 लख खां बि वधीक आहे। उन खां पोइ हाणे पाण जो वीडियो पुॼाणी ते। थैंक यू सो मच दोस्तों। पंहिंजे इल्मी हब जेका चैनल आहे उनखे ज़रूरु सपोर्ट कंदा ऐं हिन ते तमामु बहितरीनु ऐं तमामु तव्हांखे ज़बरदस्त ॼाण मिलंदी ऐं तमामु तव्हांजे नॉलेज में बहितरीनु इज़ाफ़ो थींदो। थैंक यू सो मच।